चीलिहार में बासरनि जी ज़ियादतियुनि ख़िलाफ़ ॻोठाणनि जो एहतजाज। चीलिहार प्रेस क्लब आॾो एहतजाज कंदे ॻोठ गोगियो जे रहवासियुनि गुलाम रसूल, नज़ीर, निज़ामुद्दीन, आरिफ, इसहाक, रहीम, हुसैन, अब्दुल गनी, उमर, मेहरान, अब्दुल रऊफ़ ऐं ॿियनि एहतजाज कंदे चयो आहे त ॻोठ जे बासरनि हाकिम अली, अनवर अली, सखी, मोहम्मद सिकंदर जानू, निज़ाम पुट खमीसो नोड़े ऐं ॿियनि असांजो जीअण जंजाल बणाए छॾियो आहे। हुननि वधीक चयो त कुझु ॾींहं अॻु साॻे बासरनि असांजे नौजवान गुलाम रसूल ते हमिलो करे सख़्त ज़ख़्मी कयो हो ऐं असांजे ज़ख़्मी नौजवान जो ॾोहो फ़क़ति इहो हो त हिकु बद किरदार शख़्स सखी मोहम्मद खे पंहिंजे पैसेंजर गाॾी में औरतुनि सां गॾु खणण खां इनकार कयो हो। इन वाक़े जी छाछरो थाणे ते FIR पिणु दर्ज थियल आहे। नामज़द जवाबदार अदालत जी अबूरी ज़मानत ते गिरफ़्तारी खां बचियल आहिनि। एहतजाज कंदे हुननि चयो त हिन वक़्तु मज़कूरा बाअसर असांखे केस तां हथ खणण ऐं ज़ोरी ठाह लाइ धमकियूं ॾेई रहिया आहिनि, पर हिननि असांजी अचवञ जा समूरा रस्ता ऐं चौपाए माल जी अचवञ जा लंघ पिणु बंदि करे छॾिया आहिनि। हुननि आला इख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त जवाबदार धुर ख़िलाफ़ कार्रवाई करे असां सां इंसाफ़ कयो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची